धर्मपुर बरसा नापरकोट थाने जे द इंडस हाईवे पीरबत सुजराल आड़े लॻ तेज़ रफ्तार कार जो मोटरसाइकिल के ज़ोरदार टक्कर के नतीजे में मोटरसाइकिल सवार गोट चनेसर मियाणी वासी मलब पहलवान बरकत अली मीराणी और साहिब अली मीराणी शदीद ज़ख्मी थी पिया। वाक़े वारे हंधि मौजूद इलाके वासियुनि जे इतलाह ते ज़ख्मियुनि जा वारिस ऐं नापरकोट पुलिस हादसे वारे हंधि पहुती। ज़ख्मियुनि खे गणती जोगी हालत में सखर अस्पताल मोकिलियो वियो। हादसे जो शिकार मोटरसाइकिल मुकम्मल तबाह थी वई ऐं कार कल्टी थी मच्छी के फार्म में किरी पई। हादसे जो शिकार मुसाफ़िर कार कंदकोट के वकील की बुधाई पई वञे। ओॾां हादसे जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ नापरकोट।